मीरपुर बठोरो में जश्न ईद मिलादुन्नबी के हवाले से रैली कढी वही। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है इंतज़ार खटरी जी इंतज़ार। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के विलादत के हवाले से सॼे मुल्क जी अॼु मीरपुर बठोरो में मुख़्तलिफ़ तहलके के ॻोठनि में शानदार रैली कढी वही है। जैसे तो मीरपुर बठोरो के मुख़्तलिफ़ चौराहनि चौकनि का थींदो जेको मेन बस स्टॉप ते जलसे जी शक्ल अख्तियार कंदो। उन हवाले से असां जेके हिते अॻुवाण इन रैली में मौजूद असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उनजो वधीक छा। जीअं त सभिनी मुस्लमान ख़बर आहे त असीं हर साल जीअं हिन साल वांगुरु जलसा ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी असां रैली कढी आहे। पूरी दुनिया में मल्हाई वञे थी ऐं अल्लाह ताला सभिनी मुस्लमान खे ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मल्हाइण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। हर साल की तरह इन साल भी आका अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी विलादत बासत के मौके पर मरकज़ी जमात अहले सुन्नत भी जेके भी दोस्त आहिनि उन्हनि सां गॾु मिठड़े हबीब के लिए हज़ारे माण्हू गॾु थिया आहिनि। मिठड़े हबीब की विलादत की खुशी में गॾु थिया आहिनि। असां इहो अज़म करे रखियो आहे त असांजो ही जेको इस्लाम आहे इहो अमन ऐं भाईचारे जो इस्लाम आहे ऐं हुज़ूर जुन जी जेका अॼु ईद मिलादुन्नबी असीं मल्हाए रहिया आहियूं। यकीन करियो एॾो ख़ुशी जो मौक़ो आहे। मुसलमान ख़ुशनसीबियूं जेको ॿिन्ही जारनि जो वारस असांजो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे ऐं असां मुसलमाननि खे अॼु मुबारक था ॾियूं त अॼु पंहिंजे दुनिया में ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मल्हाए रहिया आहिनि। तव्हां रैली में मौजूद अॻुवाण जी ॻाल्हि ॿोल ॿुधी हुनजो इहो ई चवणु आहे त 12 रबियुल अवल जेको असांजो कंहिं बि ईदगाह घटि न हूंदो आहे।